अवामी जमहूरी पार्टी सिंधी शागिर्द आगेवान तरफा सरकार से मिठी में वॾी भेट ते जेमखाने अंदर शागिर्दनि जो सिजागी प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे जंहिं में ॿुधाईंदो हलां त हिन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ हदनि खां काफ़िला पहुतल आहिनि जंहिंमें उमरकोट हैदराबाद जामशेद कराची सिंध मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हिते पहुचनि डोमन तारनि अॻियनि गाॾियुनि ज़रिए हिते वॾी अंक में हिते काफ़िला पहुता आहिनि त प्रोग्राम हलंदो आहे हिन प्रोग्राम में काफ़ी हिते शागिर्द गॾो मौके के दानिश ऐं हिते रागी प्रोग्राम हलंदो आहे अचो तव्हांजे आयल महिमाननि खां शागिर्दनि खां तंज़ीम अॻवान खां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक जो छा चवणो आहे जी दिल का शहर मंजर जन सारो सोहनगर सोन बरनी धरती सुरमई अंबरा जो थरवा पापियो तो बोले आई मोर पुकारे बेटो वारी जो हर जरो आसमान सारे बेटो मन में पोएगी तात हर मन में पोएगी सुर सांझ सहरा एहड़ो मुझो थरवा एहड़ो मुझो थरवा जीअण कहिड़ो जीअण आहू गाम सदा तन गाहींदा जीअण कहिड़ो जीअण आहू गाम सदा तन गाहींदा हू ढोर त नाहिनि नेठ कॾहिं हू ढोर त नाहिनि नेठ कॾहिं हू कूतारनि खे लाहींदा हू नेठ त तोखे चाहींदा हू नेठ त तोखे चाहींदा हू नेठ त तोखे चाहींदा आज़ादी 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 अज हिक हज़ारे थी वियो आहे कंहिं वक़्त करोड़े दानीदा अज हिक हज़ारे थी वियो आहे कंहिं वक़्त करोड़े दानीदा हू सारो सच चई ॾींदा हू सारो सच चई ॾींदा अहिड़ो सास साईंदा हू नेठ त तोखे चाहींदा हू नेठ त तोखे चाहींदा हू नेठ त तोखे चाहींदा ऐ आज़ादी ऐ आज़ादी ऐ आज़ादी ऐ आज़ादी ऐ बजट पेश थी आहे या अवाम दुश्मन बजट आहे तालीम दुश्मन बजट आहे इन करे असां SSO जे प्लेटफॉर्म ते जेका बि असांखे पंहिंजे भितरी मसाइल असां कोशिशि कंदासीं एहतजाजनि में रोडनि ते अख़बारनि वसीले सोशल मीडिया प्रिंट मीडिया जे वसीले असां पंहिंजो पैगाम अॼु तालीम बहाल करे क़ौमी वसीलनि जी मालिकी करे क़ौमी आला हिन कूड़नि कायर दलाल बेकाऊ सियासत खां वापसि वठी अहिड़ियुनि अकेडमियुनि में सियासत सिखी सिंध जो हक़ीक़ी लीडर थिए अॼु 25 मिलियन जेका उन्हनि जेका कई आहे एडुकेशन जी बजट रखी अथनि 540 जेके अरब आहिनि उहे उन्हनि रखिया आहिनि बिज़नेस इनकम सपोर्ट प्रोग्राम जे लाइ कारण इहो तव्हांखे ॼाणी वञे पियो त माना जीअं तालीम जेका आहे सिंध जी अॻे ई तबाह हुआ वरी जेके बजटूं आहिनि उनमें तव्हां कटौती था कयो हाणे यूनिवर्सिटी जूं उन्हनि बजटूं जेका सभु कटौतियूं कयूं जिते एहतजाज थिया तालीम सिंध जी खे तबाह करण था चाहिनि ऐं हुकुमरान ऐं जागीरदार हितां जा ॼाणी वाणी सिंध जी तालीम खे तबाह करे रहिया आहिनि ऐं तबाह थिए पई थोरो अवाम आहे उनखे हिन में भरपूर जेको आहे सो पंहिंजो रोल प्ले करे ऐं साज़िश खे नाकाम कजे वगधड़ी तुझे वसला हलायो
फसला औका पाण बहिणी वगधणी तुझे वसला ऐं जितकंदड़ पीलो बबर जो फूल ऐं जितकंदड़ पीलो बबर जो फूल असांजे दर्द जो ॿियो रंग भरिजी सदा छड़ंदो रहंदो आहे ऐं जितकंदड़ पीलो बबर जो फूल असांजे दर्द जो ॿियो रंग भरिजी सदा छड़ंदो रहंदो आहे ऐं असांजी बेकरारी जो न्यारो समुंड ऐं असांजी बेकरारी जो न्यारो समुंड तोड़ा रोज़ भरंदो थो रहे ऐं असांजी बेकरारी जो न्यारो समुंड तोड़ा रोज़ भरंदो थो रहे। वडेर पातशाही आहे हिते जेका वडेरा निज़ाम आहे उन्हनि स्कूल निज़ाम खे तबाह कयो आहे स्कूलनि खे जेको आहे सो पंहिंजो ज़ाती बिल्डिंगूं ॼाणाई उनमें पंहिंजा ज़ाती ओताकूं अॾाई उन्हनि जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हिते पंहिंजो ओताकूं अॾाई स्कूलनि खे मुकमल तौरु तबाह करे छॾियो आहे ऐं मास्तरनि खे जेको आहे पंहिंजे ओताकनि ते कमदार बनाए छॾिया आहिनि उन करे निज़ाम तबाह थियो आहे ऐं करप्ट जेके वडेरा आहिनि करप्ट असां सियासी जेके सियासी लीडर आहिनि उन्हनि जे करे तइलीम मुकमल तौर ते तबाह थी चुकी आहे त समाजी जेके तंज़ीमूं आहिनि या सियासी तंज़ीमूं आहिनि उहे ई प्रोग्राम ऐं शागिर्दनि खे स्टेज मुहैया कंदा आहिनि बाक़ी का बि जेका आहे सो गवर्नमेंट तरफ़ां को बि लेवल जा प्रोग्राम कोन था जेके भी उस्ताद आहिनि उहे सिफारिश ऐं उन ते सिफारिश ते वॾेरनि जी ते सरकारी जेको आहे सो कामोरनि जी सिफारिश ते जेको आहे सो उहे भर्ती थियल आहिनि जंहिंजे करे जेको आहे सो असांजी तालीम तबाह ऐं बर्बाद आहे स्कूलनि जी हालत तमामु ख़स्ता आहे ऐं को बि तालीम ते जोॻो एक्शन नथो खयो वञे जंहिंजे करे सिंध जो शागिर्द दुनिया जे तरक़ी याफ़्ता शागिर्दनि सां मुक़ाबिलो करण जे अहल न आहे सिंध जे जिते रक्त जी रांद हले थी हिन जो मक़सद तव्हांखे सम्झायां त रोज़ बेसिस ते एक्सीडेंट थियनि था हादसा थियनि था डेली बेसिस ते क़तल माना आम जाम थी वियो आहे मौत पंहिंजे देश में हुन ते आउं पंहिंजो अंदाज़ इन तरीक़े सां बयानु करे सघां थो जिते रक्त जी रांद हले थी कहीं ते न असर का दान करे थी जिते रक्त जी रांद हले थी कहीं ते न असर का दान करे थी जिते मासूम नगा के ॿार ॾिसी जिते मासूम नगा के ॿार ॾिसी इल्म अदब जे नाले ते जेको कारोबार ॾिसी जिते मासूम नगा के ॿार ॾिसी इल्म अदब जे नाले ते जेको कारोबार ॾिसी जिते लुक लॻे तोखे उञ लॻे जिते लुक लॻे तोखे उञ लॻे चारी तरफ़ रुगो सुञ लॻे जिते लुक लॻे तोखे उञ लॻे चारी तरफ़ रुगो सुञ लॻे जे अहिड़ा हाल पसीनो सुहिणा जे अहिड़ा हाल पसीनो सुहिणा उहो ई मुंहिंजो देश हूंदो उहो ई घर में पढ़िया हुआसीं असां पंज क्लास घर में पास कयो असांखे हिकु शइ जे बारे में ख़बर आहे त जेको हिते के ॿारनि खे कहिड़ा मसइला पेश अचनि था ऐं उहे कहिड़नि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई पोइ अॻिते वधनि था। पहिरीं ॻाल्हि त असां वटि तइलीम जो जेको मयार आहे उहो थर में तमामु घटि आहे छो जो हिते असां वटि वसीलनि असां जेको ज़रिया आहिनि उन्हनि जी तमामु घणी खोट आहे जंहिं सबबु हिते जा ॿार अॻिते वधण लाइ थोरा उन्हनि खे वधीक मुश्किलातूं ॾिसणियूं पवनि थियूं स्कूलनि जी तमामु वधीक कमी आहे हिकु स्कूल में जेकॾहिं हिकु टीचर हूंदो आहे त पोइ हू 100 जे तइदाद में ॿारनि खे संभालींदो आहे जेकॾहिं हिकिड़ो टीचर 100 ॿारनि खे संभालींदो आहे त हू ॿार खे सही नमूने खां मुकमल टाइम न ॾेई सघंदो आहे ऐं हू ॿार खे सही नमूने खां जेको पढ़ाई न सघंदो आहे उन मुताबिक़ असां वटि जेको तइलीम जी कमी आहे घर में हू तमामु वधीक आहे। असरत तुझे शहर मेरासी तेरी जड़त खुशबू नगर मेरासी असरत तुझे शहर मेरासी तेरी जड़त खुशबू नगर मेरासी मिली का मंज़िल असांखे कॾहिं मंज़िल असांखे कॾहिं का हाथी समूर है सफ़र में रासी तेरी जड़त खुशबू नगर में रासी जन्नतुल फिरदौस आही बैगन रहमान सुरमा विझी देही पणियूं पाणीअ भरण लाइ पदमणूं गॾ जो हलन 5-7 ॼणूं हेॾनि
सां कामणो किन खेल तूं किन वीठड़ा सिर ते समूरन सेनड़ा गुजरन भरिया पाणीअ घड़ा किन कच्छ ते किन बेलड़ा हू लाल मालुद तूं अचन ॾिस लाल मालुद तूं अचन से लाडलियूं महराण जूं जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कदम महराण जूं। सीनियर नायब सदर कंवर परमार, नायब सदर काशिफ मबरूर, जनरल सेक्रेटरी मुकेश कुमार, ज्वाइंट सेक्रेटरी दशरथ अंबानी, फाइनेंस सेक्रेटरी बसीर गोरड़, ऑफिस सेक्रेटरी मेमर मांगा और प्रेस तर्जुमान प्रेस सेक्रेटरी गफार कोसो। उन सां गॾु मरकज़ी कमेटी जा ॿिया मेंबर जिनमें हफीज़ रहमान निगारी, अब्दुल्ला कातिया, वजदान सियाल, प्रकाश शाकिर रिंद, गुलाम नबी खावर भट्टी, इमरान खादिम, अर्जुन इरफान जोखिम। ये हिन साल जी हिन कन्वेंशन जी में चूड़ियल नई बाडी आहे। तव्हां सभिनी खे पढ़ादा कुकू में कुड़काट रखी वात ते हथ दबा हा मनो था उन्हनि ते बचे बाज पहिरी उन्हनि जो भी पख पख पटाए सघो था मगर मोजा साईं भला तन जे गूंजन ते घाए सघो था लगायो भली जे पढ़ादन ते पैरा लगाए सघो था। शहर मंजरवा दिन सारो सोहान गरवा सोन वरनी ही धरती सुरमई अंबरवा एड़ो मुंहिंजो थरवा एड़ो मुंहिंजो थरवा पाबैयो तो बोले ऐं मोर पुकारे वेठो वारीअ जो हर ज़रो आसावण सारे वेठो तात इहा हर मन में पोइ बि तात इहा हर मन में पोइ बि सुरई सांझ सहरवा अहिड़ो मुंहिंजो थरवा अहिड़ो मुंहिंजो थरवा। सिंधी सुधारी कन्वेंशन जे अॻवाननि सां ऐं शागिर्दनि सां आयल महिमान सां ॻाल्हि ॿोल ॿुधियो। इन्हनि चवणु आहे त सिंध में तालीम आहे इब्तिदाई किनारे पत्र आहे जंहिं सबबु कान आहे कॉपी कल्चर आहे नासो कंद आहे जंहिंजे ख़तमु थिए तेसिताईं सिंधी तालीम विकसित आहे नामुमकिन आहे। उन में कंहिं मुताबिक़ जेका हाली बजट आहे 5 बिलियन जेका बजट रखी आहे जेका नामुनासिब आहे घटि आहे शागिर्द मुस्तक़िल गाइड लॻल आहे हिन जो तेसिताईं शागिर्द मुस्तक़िल तेसिताईं मिलियन जो नाम से जमा कर सघंदो। हिन में वधीक पास कई वधि खां वधि तालीम जेका मुफ़्त कई वञे ऐं शागिर्दनि खे सही मया कयो वञे जो शागिर्द नए जो शरीर आहे अॻिते वधी सघे ऐं पंहिंजी मंज़िल ते अॻिते वधी पंहिंजे मंज़िल जेका आहे वधे ऐं पंहिंजो मुस्तक़बिल आहे उहो संभाले सघे। जी